अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। अमेरिका में पीटीआई लाइ गैरकानूनी फंड्स वठण जा ज़िम्मेवार एजेंट्स करार। पीटीआई पर डी फंडिंग केस में इलेक्शन कमीशन जे स्क्रूटिनी कमेटी आॾो जवाब जमा कराए छॾियो। जवाब में पीटीआई पारां मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त अमेरिका जे ॿिनि कंपनियुनि पीटीआई लाइ गैरकानूनी तौर फंड गॾु कया त उन जी ज़िम्मेवारी कंपनियुनि जे एजेंट्स ते अचे थी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थरकोल एंड एनर्जी बोर्ड जो इजलास। वॾे वज़ीर खे थरकोल रिथा बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर जो चवणु आहे त थरकोल मंसूबो सिंध हुकूमत जी अणथक महिनत जो नतीजो आहे। असां रुगो ॻाल्हियूं न पर कमु करे ॾेखारियो आहे। थरकोल रिथा मुल्क जी तवानाई जी ज़रूरतुनि जो ज़ामिन आहे। विराट शीट मामूली इशू न आहे। नेब ॿियनि खे कटड़े में बीहारींदो हो, अॼु पाण बीठो आहे। नेब खे कंहिं इख़्तियार ॾिनो हो त हू 7 अरब रुपया हिकु कंपनी हवाले करे आला अदालतूं मामले जो नोटिस वठनि। नेब सियासतदाननि खे दॿाइण जो ज़रियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 46 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। कोरोना सबबि फौतुनि जो अंग वधी 10,818 थी वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3097 नवां केस ज़ाहिर। मजमूई अंग 5,11,921 थी वियो। कोरोना जे फॉल केसिस जो अंग 33,867 आहे। पीर जो ॻोठु लॻो आदिल शाह वारे इलाइक़े में वहशत जो निशानो बणाइण खां पोइ बेदर्दी सां क़तलु कयल मासूम ॿारड़ी मोनिका लाड़क जे केस में घुर्बल असल जवाबदार कानून जे पकड़ में न अची सघिया। निंगरी जे गिरफ़्तार ॿिनि माइटनि खां पुछागछा जारी। ॻोठु लोंग लाड़क मां 10 खां वधीक माण्हुनि जा DNA लाइ जुज़ा वरिता विया। सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस बि मोनिका केस जो पाण मुरादो नोटिस वठी चुको आहे। सांगड़ वेझो फिरोमल शहर में चोरनि हथां भाॻियो क़तल। मार्च बैल अकनाबाद वासी अतमोबील जे वारसनि जो सांगड़ प्रेस क्लब अॻियां लाश रखी एहतजाजी धरणो। मुज़ाहिरीन SSP जी ख़ातिरी खां पोइ धरणो ख़तमु करे छॾियो। मदीन भरिसां ॻोठु मिठो अबड़ो में घरू अणबदल सबबि मुड़ुस हथां ज़ाल क़तल। जवाबदार मीर मोहम्मद अबड़ो फायरिंग करे फ़हमीदा खे क़तलु करे छॾियो। गौसपुर भरसा गोड मीर संजाफी जे रहवासिन परी खातून लाड़कानी जे अस्पताल में फौत थी वई। फौती औरत जे वारसनि पारां मुड़ुस ऐं सावरनि ते क़तल जो इल्ज़ाम। फौती औरत जे चाचे इल्ज़ाम मढ़ियो आहे त संदसि भाइटे ते मुड़ुस ऐं ॾेर तशदुद कंदा हुआ। संदसि मौत जा ज़िम्मेवार सावरा आहिनि। करमपुर भरिसां कशमोर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो मुगवी अली खान जाफ़री जी बाज़ियाबी लाइ सर्च ऑपरेशन। गढ़ी तेगोलक ॻोठु गुलू मीराणी ते चढ़ाई। ॾुआरियुनि जी पुलिस ते फायरिंग। पुलिस जो चवणु आहे त मुगवी जी बाज़ियाबी ताईं ऑपरेशन जारी रहंदो। कोट डिजी भरसा गोड अली रिनो शेख में बाहि लॻण सबबि 6 घर सड़ी रखी विया। चुपायो माल सड़ी मरी वियो। घरनि में पयल सॼो सामान सड़ी रखी वियो। बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। नवाब वली मोहम्मद भरिसां क़ौमी शाहराह ते 2 ट्रकनि में टक्कर। ड्राइवर मोहम्मद वसीम फोत, क्लीनर ज़ख़्मी। वापडा के इम्कानी तौर खांगाइण खिलाफ तोड़े ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वापडा हाइड्रो यूनियन जे सॾ ते एहतजाज। सखर, दादू, जैकबाबाद, पनवाकिल, मेहर, कंडियारो, कशमोर, ठारूशाह ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया।